नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मलीर में सिंध वस्तियुनि ते लावार ख़िलाफ़ सिंध का आवाज़ बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणे लाइ तैयारियूं मुकमल। सॼे सिंध मां काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी है। बहरिया टाउन में अंदर वेंदड़ रस्ता कंटेनर रखी सील, पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा अटाला धरणे वारे हंधि पहुतल आहिनि। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते धरणे में जस्कम, SUP, STP ऐं ॿियनि क़ौम परस्त पार्टियुनि समेत सिंध जो इज्तिमाही शऊर शिरकत कंदो। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां धरणे दौरान बहरिया टाउन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ गॾियल क़ौमनि जो सुधो मुख़्तलिफ़ मुल्कनि जे शिफ़ातख़ाननि खे ख़त लिखण जो ऐलान कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक ऐं JUI समेत ॿिनि पार्टियुनि बि धरणे जी हिमायत करे छॾी। सोशल मीडिया ते सिंध रिजेक्ट्स बहरिया टाउन टॉप 10 बणियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।